असां नौजवान जो ही ज़िक्र करियूं पिया त नौजवान जेके असांजा लेखक आहिनि जेके राइटर्स आहिनि उन्हनि में हिकिड़ो तमामु ज़बरदस्त नालो आहे इरशाद जागीरानी साहब जो उन्हनि जी कॉल आहे उन्हनि सां ॻाल्हायूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह इरशाद ठीक आहियो, ख़ैरियत आहे? ठीकु आहियो, ख़ैरियत सां मज़े में। अॼु ॾाढी ख़ुशी थिए थी त अॼु असांजी इंस्पायरेशन जो महवर असां नई तरीक़े जी कमु करण जो आइडियल असांजो रूहानी उस्ताद महमूद मुग़ल साहिबु अॼु असांजे हिन में आयो आहे। सचमुच ॾाढो प्रोग्राम सुठो थियो नशो थिए ऐं जेकॾहिं सर सची पुछो त हिन समाज में हिन माशरे में असां खोड़ सारनि माण्हुनि सां मिलंदा आहियूं, खोड़ माण्हू असां सां ॻाल्हाईंदा आहिनि, मुखातिब थींदा आहिनि। उन्हनि मां के माण्हू जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त असां सोचींदा आहियूं त अलाए कॾहिं ही माण्हू बसि कंदो ऐं के माण्हू जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त दिलि आहे त अलाह करे इहो माण्हू कॾहिं बसि करे ई न। महमूद मुग़ल साहिबु उन्हनि माण्हुनि मंझि आहे ऐं अलाह ताला जी हिन ते वॾी इनायत आहे, रब जी रज़ा आहे कि साईं जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे त लफ़्ज़नि जी हिकु लड़ी पइजी वेंदी आहे ऐं उन लफ़्ज़नि जी मिठाण ऐं अदायगी असांजो मन ज़रूर में ईंदी आहे। ऐं माशाअल्लाह डॉक्टर साहिबु हिकु सुठो कालम निगार बि आहे, कहाणीकार बि आहे ऐं साईं जेको ताज़ो नाविल आयो ज़ेबुल निसा जे नाले सां ॾाढो शनाए थो ऐं असां उन ते ॻाल्हायोसीं बि सही। हा जी जी हा, जेको पढ़ंदे ॾाढो मज़ो आयो। हूअं बि साईं जा तमामु घणा किताब आहिनि, कहिड़नि किताबनि जी ॻाल्हि कयूं ऐं कहिड़नि कालमनि जी ॻाल्हि कयूं, फ़ातिमा जी ॻाल्हि कयूं, साईं जी ॻाल्हि कयूं ऐं महमूद साहिबु सिंधी ॿोलीअ जो मुनफ़रिद अंदाज़ वारो नसो नवीस आहे ऐं जेको आम माण्हू खे जॾहिं लिखंदो आहे त आम माण्हू खे दिलि में विहारे लिखंदो आहे। इरशाद मां अज़द शाकिर आहियां, अज़द शाकिर आहियां इरशाद मां तव्हांजो। तव्हां मूंखे एॾनि सुठनि लफ़्ज़नि सां यादि कयो पिया। मूं वटि वापसी में कुझु बि कोन्हे बचा। वॾी महिरबानी। मूंखे वरी ॾाढी ख़ुशी हिन ॻाल्हि जी बि थी सर त महमूद मुग़ल साहिब सां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी हुई वेझर में सिंधी हुई त साईं मूंखां मुलाक़ात में मूंखे चयो त तव्हांजी सिंधी ॾाढी सुठी आहे ऐं सचुपचु त साईं जो इहो चवण मुंहिंजे लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि न आहे जो आउं नवनि कंपेयरनि में नई पीढ़ी जे कंपेयरनि में अहिड़ो कंपेयर आहियां जो साईं जे बकोल त आउं सुठी सिंधी ॻाल्हाईंदो आहियां। इहा मुंहिंजे लाइ तमामु वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ॻाल्हाइण त मां साईं ते चाहियो पियो पर साईं विच में इंटरप्ट कयो त मां वरी साईं खे पंहिंजी ॻाल्हि यादि ॾियारे छॾी। इरशाद ईअं न त इहो अलाह साईं जी महिरबानी असांजे मथां इनायत आहे त असां जॾहिं को सिखूं था न, सिखिया त सॼी उमिरि हलंदी। मां 56 सालनि जो आहियां, अञा ताईं बि सिखां पियो थो। अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो, तव्हां बि सिखंदो, पर तव्हांजी ॿोली ॾाढी साफ़ आहे बचा। वाह वाह वाह। थैंक यू सो मच। थोरा तव्हां इरशाद साहब तव्हां कॉल कई असांखे ऐं लख लख दफ़ा तव्हांजो थोरा आहियूं।